वेलकम नाज़रीन। आगाह कि अव्हांखे इस्लामाबाद की मकामी अदालत नूर मुक़दम कत्ल केस के जवाबदार ज़ाहिर जाफ़र के मौत की सज़ा ॿुधाए छॾी आहे। तव्हांखे अहम ख़बर ॾिनी पिया। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार के मौत की सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार जमील ऐं इफ़्तिख़ार के 10 साल क़ैद की सज़ा ॿुधाई वई आहे। तव्हांखे ॿुधाई पिया थेरेपी वर्क्स के समूरनि मुलाज़िमनि के केस में बरी कयो वियो आहे। इस्लामाबाद की मकामी अदालत नूर मुक़दम कत्ल केस के जवाबदार ज़ाहिर जाफ़र के मौत की सज़ा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार के मौत की सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार जमील ऐं इफ़्तिख़ार के 10 साल क़ैद की सज़ा ॿुधाई वई आहे। थेरेपी वर्क्स के समूरनि मुलाज़िमनि के केस में बरी कयो वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया। इस्लामाबाद की मकामी अदालत नूर मुक़दम कत्ल केस के जवाबदार ज़ाहिर जाफ़र के मौत की सज़ा ॿुधाए छॾी आहे। एडिशनल सेशन जज जी अदालत जवाबदार के मौत की सज़ा ॿुधाई आहे। जवाबदार जमील ऐं इफ़्तिख़ार के 10 साल क़ैद की सज़ा ॿुधाए छॾी आहे, जॾहिं त थेरेपी वर्क्स के समूरनि मुलाज़िमनि के केस में बरी कयो वियो आहे।